अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। शिकारपुर में धाड़ेला नाथा पुलिस एहलकारनि जी शहादत बैदि वॾे वज़ीर मुराद अली शाह जो वॾो ऐलान। पुलिस खे घोटकी, कशमोर, सखर ऐं शिकारपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह चयो आहे त समूरे कचे खे धाड़ेलनि खां ख़ाली करायो वेंदो। पुलिस जी मदद सां पहिरियां बि अमन क़ाइमु करायो वियो, हाणे बि कराईंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर शिकारपुर में अमन अमान बाबति आला सतह ते गॾिजाणीअ बैदि IG सिंध मुश्ताक महर जी तजवीज़ ते SSP शिकारपुर ऐं DIG लाड़काणो खे उहिदनि तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। IG सिंध तनवीर तुंजो खे SSP शिकारपुर ऐं मज़हर नवाज़ शेख खे DIG लाड़काणो मुक़ररु करे छॾियो। सिंध में गवर्नर राज जो को बि इम्कान नाहे। सूबे में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, जंहिंजो जाइज़ो वठणु आयो आहियां। रिपोर्ट वज़ीर आज़म खे ॾींदुमि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अॼु रेंजर्स ऐं FC खां अमन अमान बाबति ब्रीफिंग वठंदुसि। सुभाणे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सां मुलाक़ात कंदुमि। सूबे में अमन अमान जी सूरत हाल बाबति वज़ीर आज़म खे आगाह कंदुसि। कराचीअ में नादरा गैरक़ानूनी कार्ड ठाहिया, ज़िम्मेवारनि खे न छॾियो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे पंहिंजो सम्झे ई नथी ऐं न ई सूबे जे मसइलनि जे हल में दिलचस्पी रखे थी। शेख रशीद जो बि सिंधियुनि जे बाबति मौक़िफ़ सभिनी जे साम्हूं अची चुको आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल लाइ हुकूमत ऐं पुलिस बहितर कमु करे रही आहे। वज़ीर आज़म पारां पंजाब जे इलाइक़े डेरा गाज़ी खान में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण जो ऐलान। इमरान ख़ान चयो आहे त धाड़ेलनि जी ग़रीब माण्हुनि ते तशदुद वारी वीडियो ॾिसी अफ़सोस थियो। इरसा पाणीअ जी खोट जो जवाज़ ॼाणाईंदे सिंध समेत ॿियनि सूबनि जे हिसे में वधीक पाणी घटाइण जो इशारो ॾेई छॾियो। तर्जुमान मूजिबि 24 कलाकनि अंदरि दरियाई वहिकरनि में 18,800 क्यूसेक घटिताई थी आहे। सभ खां वधीक पाणी खणंदड़ पंजाब जा इरसा ते इल्ज़ाम। ख़ासि माउन सिंध खे ज़िद्दी बार करार ॾेई छॾियो। लाहौर में सूबाई वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त इरसा पंजाब सां सौतेली माहवारो सलूक करे रहियो आहे। सुहेल अनवर सियाल खे पाण सां गॾु वठी वञो। पाणी चोरी बंदि न कई वई त वज़ीर बि न रहंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो सहाफ़ीअ जे सवाल ते जवाबु। सहाफ़ीअ बिलावल खां सवाल कयो त बदीन में पाणी चोरी थी रहियो आहे, पर केरु बि रोकण वारो न आहे। कंदकोट जी दहशतगर्दी तोड़ अदालत धाड़ेलनि जी सहूलियतकारीअ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल सरदार तेगो खान तेगाणीअ खे 9 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। तेगो खान तेगाणी सख़्तु पुलिस पहिरे हेठि हथकड़ियूं लॻाए EDC में पेश कयो वियो। अदालत में पेशीअ दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे तेगो खान तेगाणीअ चयो त आऊं ॾोहारियुनि खे पकड़े पुलिस हवाले कंदो आहियां। सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टीअ जी हिमायत न कंदुसि। मोरो में DSP अब्दुल हमीद पंवर ख़िलाफ़ थींदड़ मीडिया ट्रायल ख़िलाफ़ शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि पारां हिमायत में एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुता। मुज़ाहिरीन जी अॻवानी क़ाबिल ज़रदारी, फैज़ मोहम्मद चंड, दर्जी यूनियन जे सदर जिंसनाल कलोड़ो ऐं ॿिया करे रहिया हुया। मोरो वेझो ॻोठ हाजी चाड़ो सेठार में मामूली ॻाल्हि तां माछी ऐं सेठार बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग सबबि नीगिरी सुवार रज़ाक सेठार, ज़ुल्फ़कार सेठार गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मोरो अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾिनी वई। ज़िले नौशरो फेरोज़ ऐं तालके मोरो जे वकील बिरादरीअ जो कोरट सगोरीअ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी सदर बार मोरो मोहम्मद अमीन ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी कादिर कोराई, गुलज़ार आलमानी, माशूक अली, मोहम्मद अली ऐं ॿिया करे रहिया हुया। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मोरो DSP अब्दुल हमीद पंवर, SSP नौशरो फेरोज़ जेसीं ताईं मोरो न छॾींदा या उन्हनि जी जेसीं ताईं बदिली न थींदी तेसीं ताईं असां एहतिजाज जारी रखंदासीं। उन सां गॾु अदालती कारावार जो बि बाइकाट कयो वेंदो। संदसि मौजूदगीअ सबबि ज़िले समेत मोरो जे माण्हुनि खे इंसाफ़ न मिलंदो। क़त्ल गारत जहिड़ा फ़साद, चोरियूं, अगवा, फ़ाहिशी, अॾा ऐं सरियाम हली रहिया आहिनि, जंहिं सबबि नौजवान नसुल तबाहीअ तरफ़ वञी रहियो आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।